My name is Prithviraj. I am from class 7th. अॼु मां तव्हांखे ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम जे बारे में कुझु ॿुधाईंदुसि। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असांजे जिस्म में जो खाधो हूंदो आहे उहो कीअं हज़म थींदो आहे ऐं उहो कीअं निकाल थींदो आहे ऐं उन जे विच में प्रोटीन न्यूट्रिएंट्स उहे कीअं एब्ज़ॉर्ब थींदा आहिनि। छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त खाधो जेको आहे असांखे मिले थो उहो असांजे जिस्म में जेको नंढनि टुकड़नि में कीअं तब्दील थींदो आहे। हाणे इन सभु प्रोसेस में ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम जो वॾो हथ हूंदो आहे। ह्यूमन डाइजेस्टिव सिस्टम माना इंसानी हाज़मे जो सिरिश्तो। हाणे इहो इंसानी हाज़मे जो सिरिश्तो आहे छा? हाणे हिन में हाज़मो जेके इंग्लिश में डाइजेशन चवंदा आहिनि उहो हिन में शामिल हूंदी आहे। डाइजेशन छा आहे? द लार्ज एंड कॉम्प्लेक्स फूड कैन नॉट एंटर इनटू बॉडी विदाउट ब्रोकन डाउन बाय आवर बॉडी इनटू स्मॉलर सब्सटेंस इज कॉल्ड डाइजेशन। यानी जेको खाधो हूंदो आहे जेको असां खाईंदा आहियूं ऐं अंदरि जेको उहो नंढनि टुकड़नि में जेको टुटी पवंदो आहे ऐं उन्हनि मां न्यूट्रिएंट्स वग़ैरह जज़ब थी वेंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं हाज़मो। हाणे हाज़मो ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे केमिकल डाइजेशन, ॿियो हूंदो आहे फिज़िकल यानी जंहिंमें एंजाइम जो को बि कमु न हुजे। जीअं त माउथ में फिज़िकल ऐं केमिकल डाइजेशन ॿई थींदियूं आहिनि। फिज़िकल डाइजेशन में एंजाइम जो को बि हथु कोन हूंदो आहे, पर केमिकल डाइजेशन में एंजाइम जो हथु हूंदो आहे। उनमें जेको एंजाइम इन्वॉल्व हूंदा आहिनि यानी उनमें शामिल हूंदा आहिनि, मुश्तमिल हूंदा आहिनि। हाणे डाइजेशन आहे छा? डाइजेस्टिव सिस्टम पंहिंजो कमु कीअं थो करे उहे असां हाणे एक्सप्लेन कंदासूं। सभु खां पहिरीं आहे माउथ। हिन जो जेको नालो आहे उहो जंहिंखे पाण सिंधी में चऊं मुंहुं, माउथ। हाणे माउथ जो कमु छा आहे? सभु खां पहिरीं असां खाधो जेको आहे उहो माउथ में विझंदा आहियूं। हाणे माउथ में छा हूंदो आहे? हिकिड़ो हूंदो आहे ॾंद, ॿियो हूंदो आहे ज़ुबान ऐं टियों जेके हूंदा आहिनि लिप्स ऐं चीक्स यानी ॻल ऐं चप। हाणे ॾंदनि जो छा कमु हूंदो आहे? ॾंद छा कंदा आहिनि? जेको खाधो असां हाणे मुंहुं में रखियो आहे उन्हनि खे नंढनि टुकड़नि में टोड़ींदा। मुंहुं आहे जेको यानी माउथ, उनमें फिज़िकल ऐं केमिकल डाइजेशन ॿई हूंदियूं आहिनि। सभु खां पहिरीं आहे फिज़िकल। हाणे फिज़िकल खाधो जॾहिं ॾंदनि जी मदद सां टुटंदो आहे त उहो फिज़िकल डाइजेशन हूंदो आहे, उनमें को बि एंजाइम जो कमु कोन्हे हूंदो आहे। हाणे चप ऐं ॻल जो कमु छा हूंदो आहे? चप ऐं ॻल जो कमु हूंदो आहे जो खाधो हूंदो आहे उनखे ॾंदनि जे विच में रखणु त जीअं उहो समूरी तरह चॿाड़िजी वञे। बाक़ी हूंदी आहे ज़ुबान यानी टंग। हाणे टंग जो कमु हूंदो आहे जो खाधो हूंदो आहे उनखे उथराइणु यानी उनखे हितां खां सुबती जेको हूंदो आहे यानी साॼी हूंदी आहे जेको ॾाठ उनखां वठी लेफ्ट ॾाठ ऐं लेफ्ट ॾाठ खां वठी राइट ॾाठ त जीअं उहो खाधो हले ऐं जेको आहे समूरी तरह सही चॿाड़िजी सघे त जीअं अॻिते हुनखे जेको डाइजेशन सही थी सघे। हाणे हितां खाधो जेको आहे नंढनि टुकड़नि में तब्दील थी अॻिते हलियो वेंदो आहे फेरेंक्स। हाणे फेरेंक्स अहिड़ी जॻह आहे जंहिं तां हवा ऐं खाधो ॿई पास थींदा आहिनि। हवा जेको वेंदी आहे उहो वेंदी आहे ट्रैकिया में, रेस्पायरेशन जे ज़रिए थींदो आहे उनजो अमल, ऐं जो खाधो हूंदो आहे उहो हितां थी पवंदो आहे हिन नाली में। हिन नाली जो जेको नालो आहे उहो आहे ईसोफेगस। यानी हिन जो कमु छा हूंदो आहे? खाधे खे फेरेंक्स खां वठी मैदे ताईं पुॼाइणु यानी स्टोमक ताईं। हिन में को बि डाइजेशन हिसो कोन वठंदी आहे। हिन जो कमु सिर्फ़ु एतिरो आहे त जेके बोलस यानी खाधे जा जेके टुकड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे फेरेंक्स खां वठी स्टोमक ताईं पहुचाइणु। हाणे स्टोमक छा आहे? स्टोमक जेको अंग्रेज़ी अल्फाबेट जो जेको जे आहे उन जहिड़ो हिकिड़ी स्ट्रक्चर आहे, मस्कुलर बैग आहे। हिन जो कमु छा हूंदो आहे? खाधो जेको आहे जॾहिं हिते ईंदो आहे तॾहिं हिन जा जेके वाल आहिनि इहे रिलीज़ कंदा आहिनि गैस्ट्रिक जूस। हाणे हिन गैस्ट्रिक जूस में हूंदो छा आहे? गैस्ट्रिक जूस में हिकिड़ो हूंदो आहे हिकिड़ी एसिड हूंदी आहे जंहिंखे चवंदा आहिनि हाइड्रोक्लोरिक एसिड, ऐं ॿियो हूंदो आहे एंजाइम बि हूंदा आहिनि। ऐं हाइड्रोक्लोरिक एसिड जो कमु हूंदो आहे उहो हूंदो आहे जो खाधे में जेके ख़तरनाक जेके असांजी सिहत लाइ नुक़सानकार जेके बैक्टीरिया ऐं जेके बि नंढा माइक्रोस्कोपिक ऑर्गेनिज़म्स हूंदा आहिनि उन्हनि खे मारे ख़तमु कंदो आहे। ऐं ॿियो हूंदो आहे एंजाइम। हाणे एंजाइम असां पढ़ी आया आहियूं त एंजाइम जो कमु कंहिं में हूंदो आहे? केमिकल डाइजेशन में। हाणे एंजाइम छा कंदा आहिनि? जेको खाधो आहे उनखे टोड़ी नंढनि टुकड़नि में तब्दील कंदा आहिनि यानी स्टोमक में केमिकल डाइजेशन थींदी आहे।
हाणे स्टमक में जेको प्रोटीन जी डाइजेशन हूंदी आहे उहा स्टमक में थींदी आहे। हितां खाधो आयो, हिते जेको पुॻो पए थो हुन में छा थींदो, हिते छा थींदो, जेके प्रोटीन हूंदा आहिनि उन्हनि जी डाइजेशन शुरू थींदी। पोइ हिते खाधो 4 खां 5 कलाक रहंदो। हिते खाधो लहंदो 4 खां 5 कलाक, 4 खां 5 जे विच में हिते रहंदो खाधो। पोइ अॻिते हलियो वेंदो कंहिंमें स्मॉल इंटेस्टाइन। स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढो आंडो। हाणे नंढे आंडो में जेको डाइजेशन आहे उहो हिसो वठंदी आहे। हाणे डाइजेशन कीअं हिसो वठंदी आहे, हिकिड़ो हिननि ॿिन्ही में हिकिड़ो हूंदो आहे लिवर, ॿियो हूंदो आहे पैंक्रियास। हिननि जो डाइजेशन में वॾो हथु हूंदो आहे। हाणे लिवर जेको जूस हिकिड़ो जूस ख़ारिज कंदो आहे जंहिंजो नालो आहे बाइल, जंहिंखे सिंधी में पित्त चइबो आहे, उहो ख़ारिज थी वेंदो आहे गॉल ब्लैडर में। हाणे गॉल ब्लैडर हिकिड़ो नंढो जेको आहे स्ट्रक्चर आहे जेको छा कंदो आहे, जेको लिवर आहे उन मां जेको ख़ारिज थियल जूस हूंदो आहे उहो हिन में स्टोर थींदो आहे, यानी हिन में जमा थींदो आहे। पोइ छा थींदो, जेको स्मॉल इंटेस्टाइन में जेको चर्बी हूंदी आहे यानी फैट्स, उहे छा कंदियूं आहिनि, ही बाइल छा कंदो स्मॉल इंटेस्टाइन में दाख़िल थींदो ऐं हिते छा कंदो, जेके चर्बी हूंदी आहे यानी फैट उनखे नंढनि टुकड़नि में तब्दील कंदो, छो त हिन खां अॻु में किथे बि फैट्स जी डाइजेशन कोन थी आहे। सो बाइल ख़ारिज कंदो, लिवर ख़ारिज कंदो बाइल, या जंहिंखे सिंधी में चइबो आहे पित्त, उहो स्टोर थींदो गॉल ब्लैडर मां ऐं गॉल ब्लैडर मां निकिरी दाख़िल थींदो स्मॉल इंटेस्टाइन में, जिते फैट जी डाइजेशन कंदो। जेको स्मॉल इंटेस्टाइन आहे उनमें हाज़मो जेको आहे अकर यानी हिते हाज़मो थींदो आहे। पोइ ॿियो हूंदो आहे पैंक्रियास। हाणे पैंक्रियास जेको जूस ख़ारिज कंदो आहे उनखे पाण चवंदा आहियूं पैंक्रिएटिक जूस। ऐं पैंक्रिएटिक जूस जेको छा कंदो आहे, उहो बि स्मॉल इंटेस्टाइन में वेंदो आहे ऐं जिते छा कंदो आहे प्रोटीन वग़ैरह अञा बि नंढा कंदो। प्रोटीन जी डाइजेशन स्टार्ट थी स्टमक में ऐं हुतां जॾहिं खाधो स्मॉल इंटेस्टाइन में वियो तॾहिं पैंक्रिएटिक जेको जूस हो पैंक्रियास मां ख़ारिज थियल उन छा कयो, जेका प्रोटीन हुआ नंढनि टुकड़नि में जेको तब्दील थियल उन्हनि खे अञा बि नंढनि टुकड़नि में तब्दील कयो। हाणे पोइ छा थियो, जेके प्रोटीन ऐं जेके न्यूट्रिएंट्स ऐं कार्बोहाइड्रेट्स वग़ैरह हुआ उहे हाणे जेको ब्लड में डिफ्यूज़ थी विया। हाणे कीअं डिफ्यूज़ थी विया, हाणे स्मॉल इंटेस्टाइन जी लेयर जे चौधारी हूंदो आहिनि वेंस में जॾहिं डिफ्यूज़ था, पोइ उहे वेंस छा कंदियूं, जेके हूंदो आहे ब्लड जे ज़रिए उनखे खणी वेंदियूं हार्ट ॾांहुं ऐं पोइ हार्ट वरी उनखे प्यूरिफाई करे बॉडी जे सभिनी हिसनि खे ॾींदो। ठीकु, हाणे जेको हुआ डिफ्यूज़ थी विया, हाणे खाधो वेंदो स्मॉल इंटेस्टाइन में। हाणे स्मॉल इंटेस्टाइन में छा थींदो, जेको वाटर आहे ऐं जेको वाटर हूंदो उहो फ्रेंडली बैक्टीरिया जे ज़रिए एब्जॉर्ब थी वेंदो ऐं जेको कंपोनेंट्स हूंदा जेके खाधो अनहज़म थियल उहो हाणे वेंदो रेक्टम वटि। हाणे रेक्टम वटि छा थींदो, रेक्टम वटि खाधो ईंदो ऐं जेको हिकु हिन जो नालो आहे एनस। हाणे एनस जे ज़रिए छा थींदो, इहो बॉडी जो हिकु ओपनिंग ऐं क्लोज़िंग पार्ट आहे जंहिंजे ज़रिए जेको वेस्ट मटीरियल हूंदो उहो बॉडी मां रिमूव थींदो। थैंक यू।